असांजे तरफ़ां अवां जी गिफ्ट तव्हां असांजी एतिरी इज़त ॾिनी महिरबानी संगत जी। असल में मतलब दोस्तों असां मतलब हिते आयासीं पढ़ण जे हिसाब सां, ठीकु आहे, पढ़ी लिखी मतलब जॾहिं असांजी वापसी थी त उबैद अल्लाह असांखे चयो त यार कुझु न कुझु थींदो ॿुधई, त हुन ते माइट चयो त हलो त हलूं था अॼु मतलब माना पखीअ ॾे, ठीकु आहे। उनजो जेको आहे जूस बहितरीनु आहे, उहो वीचारो आहे बि ग़रीब, ख़्यालु बि कंदो आहे सभु कस्टमर जो, मतिलबु हिन महिल ओॾे हलूं, ठीकु आहे। उहो जूस वग़ैरह पी पोइ हर को पंहिंजे मतिलबु के को रूम ते वेंदो, को पंहिंजे घर वेंदो, ठीकु आहे, वञी पोइ आराम करे, ठीकु आहे। त मतिलबु हिते असां आयासीं त मतिलबु असां पखी सां मिलियासीं, ॾाढी ख़ुशी थी। पखी जेको आहे हिकिड़ो मतिलबु माना ख़ुशि मज़ाज माण्हू आहे, हर कंहिं माण्हू जो ख़्यालु रखंदड़ माण्हू आहे, ठीकु आहे। ऐं हुनजो जेको अॾो आहे माशाल्लाह ज़बरदस्त तरीक़े सां, हुनजा फ्लेवर बि बहितरीनु आहिनि, सुठे तरीक़े सां मतिलबु ग्राहक खे कस्टमर खे डील थो करे, ठीकु आहे। जंहिं बि दोस्त खे मतिलबु माना जूस वग़ैरह पीअणो हुजे, ठीकु आहे, ऐं जेको आहे सो माना हिकिड़ी दिलि जी ॻाल्हि आहे, जंहिं बि कंहिं दोस्त खे वठी अचिणो हुजे उहो हिते हलियो अचे, पखी हुनजी सुठी ख़िदमत कंदो, ऐं जेको आहे सो कम प्राइस में मतिलबु के कम रक़म में हुनखे उहो जूस वग़ैरह ॾींदो, ठीकु आहे। हाणे असां पखी जा व्यूज़ वठंदासीं, मतिलबु हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हुनजो वधीक छा चवणु आहे, ठीकु आहे। असां सां गॾु रहिजो। अॾो आहे मतिलबु कंहिंजो की पखीअ जो, ठीकु आहे, त असां हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हिन खां पुछंदासीं त हिन जो सर्विस केतिरी आहे, मतिलबु की जेको आहे सो हीअ कहिड़ा कहिड़ा जूस ठाहींदो आहे ऐं घणा साल मतिलबु की हिन कमु कयो आहे। अस्सलाम वालेकुम ॿुधा। वालेकुम सलाम, जी महिरबानी जो तारीफ़ की हुन लाइक़ु ॾिनासीं, तक़रीबन असांजो बचपन गुज़री वियो आहे। माशाल्लाह माशाल्लाह, तमामु सुठा तव्हांखे फ्लेवर मिलंदा, तमामु सुठी तव्हांखे सर्विस मिलंदी, असांजे पुरसुकून कंदा। माशाल्लाह असांजो वॾो उस्ताद हूंदो अब्दुल कादर, जी जी, उन बाद में असां संभालियूं नाला हयाती ॾे इंशाल्लाह। तव्हां जहिड़ा ॿाहिरि ईंदा कंदा, असां पिया ख़िदमत कंदासीं। माशाल्लाह माशाल्लाह, असांजे तरफ़ां अवां जी गिफ्ट माशाल्लाह, तव्हां असांजी एतिरी इज़त ॾिनी, महिरबानी संगत जी। असल में जेको आहे जेको हिनजे जूस जो अॾो आहे मतिलबु जेको सुभाणे अल्लाह होटल आहे, ठीकु आहे, जानवर लेबर जे लॻा, ठीकु आहे। कंहिं बि दोस्त खे मतिलबु के जूस वग़ैरह पीअणो हुजे, कंहिं बि फ्लेवर जो, कहिड़ी बि मतिलबु माना फ्रूट जो, त उहो हिते अची सघे